वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जी शुरूआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। लाहौर में बम धमाके जे नतीजे में 3 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं 20 ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन मां 2 ॼणनि जी हालत ॻणितीअ जोगी आहे। अनारकली बाज़ार में धमाके वेझो ओचितो ज़ोरदार धमाको थियो आहे, जंहिं सबबि भर पासे जे ख़ाकी बैंक ऐं 2 इमारतुनि ऐं गाॾियुनि जा शीशा टुटी पिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। लाहौर में बम धमाके जे नतीजे में 3 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं 20 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन मां 2 जी हालत ॻणितीअ जोगी आहे। अनारकली बाज़ार में धमाको थियो आहे। ज़ोरदार धमाके जे नतीजे में भर पासे जी खानगी बैंक ऐं 2 इमारतुनि ऐं गाॾियुनि जा शीशा बि टुटी पिया आहिनि। रेस्क्यू ज़रिए मूजिबि धमाके जे नतीजे में 3 ॼणा थॾे ते मारिजी विया आहिनि ऐं 20 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। इस्पताल जे इंतज़ामिया जो चवणु आहे त धमाके में मारिजी वियल हिकु नौजवान जो लाश ऐं 20 ज़ख़्मियुनि खे आंदो वियो आहे। ज़ख़्मियुनि मां 2 जी हालत ॻणितीअ जोगी आहे, जंहिं करे मारिजी वियल जो अंग वधी सघे थो। फॉरेंसिक माहिरनि जो चवणु आहे त धमाको टाइम डिवाइस ज़रिए कयो वियो आहे। धमाको तमामु घणो ज़ोरदार हो। ॿिए पासे पंजाब जे वॾे वज़ीर ऐं IG पंजाब धमाके जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। अफ़सोसनाक ख़बर बाबति अव्हांखे आगाह कयूं पिया। लाहौर में बम धमाके जे नतीजे में 3 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं 20 ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन मां 2 ॼणनि जी हालत ॻणितीअ जोगी आहे। अनारकली बाज़ार में धमाको थियो आहे। ओचितो धमाके सबबि भर पासे जे खानगी बैंक ऐं 2 इमारतुनि ऐं गाॾियुनि जा शीशा टुटी पिया आहिनि। रेस्क्यू ज़रियनि मूजिबि धमाके जे नतीजे में 3 ॼणा थॾे ते मारिजी विया आहिनि ऐं 20 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। इस्पताल जे इंतज़ामिया जो चवणु आहे त धमाके में मारिजी वियल हिकु नौजवान जो लाश ऐं 20 ज़ख़्मियुनि खे आंदो वियो आहे। ज़ख़्मियुनि मां 2 जी हालत ॻणितीअ जोगी आहे, जंहिं करे मारिजी वियल जो अंग वधी सघे थो।